खबर जो सिलसिलो जारी है। हलाणी ख़बर जो नालो टाउन कमेटी हलाणी के चेयरमैन खिलाफ शहरी ऐं वार्ड नंबर 5 जा वोटर पंहिंजी बुनियादी हक़ वठण लाइ रस्तनि ते निकिरी आया। चेयरमैन खिलाफ उबदारींदड़ नारा हणी लखियारी गेट वटि सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड हुआ जेके लखियारी दरगाह तां चेयरमैन खे हटाइण लाइ इज्तिमाही दुआऊं घुरी रोडनि ते निकिरी आया। वार्ड नंबर 5 जे वोटरनि मला गादी, शेख मेमन बिरादरी ऐं शेरिन अज़ीम अली, कलंदर बख्श गादी ऐं ॿियनि ॿुधायो त 3 सालनि में असां सां मातली माउ वारो सुलूक कयो पियो वञे। ॿियनि वार्डनि में तरक़ियाती कम कराइण सां गॾोगॾु उन्हनि वोटरनि में सिलाई मशीनूं, राशन, सोलर प्लेट समेत पखा विरहाया आहिनि, पर असांजे काउंसलर खे हिकु बि सोलर जी प्लेट नाहे ॾिनी वई ऐं असांजे वार्ड में हलंदड़ हिकु घटी वारो कमु बि चेयरमैन बंदि कराए छॾियो आहे। हिननि चयो त वोट असांजो सभिनी वार्डनि खां वधीक आहे, पर असांखे नज़रअंदाज कयो पियो वञे। गटरनि जो गंदो पाणी घरनि में बीठल आहे, घरनि जो गंद किचिरो दरनि आॾो पियो आहे, पर टाउन वारा खणण लाइ तयार न आहिनि। चेयरमैन जो समूरो ध्यानु पंहिंजे वार्ड जे वोटरनि मथां आहे। अहिड़ी शिकायत MNA सैयद अबरार अली शाह सां कई आहे, पर हिन महिल ताईं को बि तदारुक नाहे कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।